बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अॼु असां सरहाड़ी शहर जे अंदरि पंहिंजे शहीद भाउ मोहतरम हफ़ीज़ुल्लाह बिरोही साहब जी शहादत ते उन्हनि जे लवाहिकीन जे ग़म में बराबरि जा शरीक थियण जे लाइ उन्हनि जे तॾे ते आयासीं। साथियुनि सां ताज़ियत थी ऐं अल्लाह जे उन बंदे जे लाइ मग़फ़िरत जी दुआ कईसीं। अल्लाह तबारक व तआला पंहिंजे बाने खे करवट करवट जन्नतुल फिरदौस में आला मक़ाम अता फ़रमाए। आमीन। सूरत हाल अमुन अमान जी इंतिहाई गंभीर आहे। कश्मीर खां वठी करे कराची ताईं, को शहर हुजे या बहराड़ी हुजे, हिन वक़्तु कोई बि अहिड़ो इलाइक़ो न आहे जिते को साथी चए त बाबा असांजे इलाइक़े में बदअमनी न आहे। हेॾो सारो सिंध सूबो हुकूमत पाकिस्तान पीपल्स पार्टीअ जी आहे। पाकिस्तान जो सदर मोहतरम जनाब आसिफ अली ज़रदारी साहब, उनजे पंहिंजे शहर नवाबशाह जी सूरत हाल हीअ आहे। को राति जो 8, 9, 10 बजे मेन रोड ते हली नथो सघे ऐं सफ़र नथो करे सघे, ऐं सफ़र करे थो त उनजो अंजाम इहो आहे जेको हिन नौजवान जो अंजाम थियो। आख़िरकार सिंध खे इन बदअमनी जी तरफ़ छो धकेलियो वियो आहे? आख़िरकार सिंधी अवाम खे कहिड़ी ॻाल्हि जी, कहिड़े जुर्म जी सज़ा ॾिनी पई वञे? केसीं ताईं असां सिंध जे नौजवाननि जा जनाज़ा खणंदासीं? आख़िरकार सिंध हुकूमत इन बदअमनी ते ज़ाब्तो छो न पई आणे? आख़िरकार अमुन अमान जी सूरत हाल बहितर छो न पई थिए? इन जे पोयां वजूहात छा आहिनि? हेॾी वॾी बजट आहे असांजी वज़ारत दाख़िला जी, हेॾी वॾी बजट आहे असांजे पुलिस जी, हेॾी वॾी पुलिस फोर्स आहे, रेंजर्स जे मथां हेॾो वॾो ख़र्च थो थिए। आख़िरकार पुलिस ऐं रेंजर्स मुकम्मल तौर ते अमन अमान बहाल कराइण में नाकाम छो थी वई आहे? इहो हिकिड़ो तमामु वॾो सवालिया निशान आहे। छा हाणे अवाम खे पंहिंजो तहफ़ुज़ पाण करिणो पवंदो? हाणे अवाम खे पंहिंजे हक़नि जी जंग पाण विड़णी पवंदी? हाणे अवाम पाण मैदान ते निकिरी करे पंहिंजनि बचनि जो तहफ़ुज़ पाण करे? छा हाणे असांजो नौजवान पंहिंजे हथ में हथियार पाण खणे? जेकॾहिं इहा ॻाल्हि वाक़ई सही आहे, नौजवान हाणे पंहिंजो तहफ़ुज़ पाण करे, पुलिस तहफ़ुज़ फ़राहम नथी करे सघे, पुलिस अवाम जे जान माल जी हिफ़ाज़त नथी करे सघे, हुकूमत सिंध जे अवाम जी मालिकी नथी करे सघे, त पोइ मूंखे ॿुधायो त असांजे सिंध जे अवाम खां जेका हेॾी सारी टैक्स उगाड़ी पई वञे, इहा टैक्स कहिड़ी मद में थो अवाम ॾे? जेकॾहिं अवाम पंहिंजो तहफ़ुज़ पाण करे, पोइ यकीनन अवाम खे इहो बि इख़्तियार आहे अवाम टैक्स ॾियण जो बाइकाट करे। पोइ ॿी सूरत हाल कोन्हे? जेकॾहिं अवाम खे पंहिंजे जान जी बि पाण हिफ़ाज़त करणी आहे, माल जी बि पाण हिफ़ाज़त करणी आहे, मूंखे ॿुधायो त पोइ अवाम जे साम्हूं कहिड़ो रस्तो आहे जेको अवाम उहो रस्तो अपनाए? बहरहाल अॼु अव्हां मीडिया जे दोस्तनि जे तवसुत सां मां सिंध हुकूमत खे इहो पैगाम ॾियां पियो, ज़िला सांगड़, ज़िला नवाबशाह जे SSPs खे इहो पैगाम ॾियां थो त महिरबानी करे अमुन अमान ते ज़ाब्तो आणियो। जिन बदबख़्तनि इहो अमल कयो आहे, जिन असांजे कूंदड़ नौजवान हफ़ीज़ुल्लाह बिरोही खे शहीद कयो आहे, उन जे मुलज़िमनि खे, मुजरिमनि खे फ़िलफ़ोर गिरफ़्तार करे कानून जे कटहरे में आयो, न त इंशाअल्लाह ॿी सूरत में जमीयत उलमा इस्लाम वेही करे पंहिंजो लाहे अमल तय करे ऐं इन पंहिंजे लाहे अमल खे अॻिते वधाईंदी। ऐं सिंध जे अमन अमान खे साम्हूं रखी करे जमीयत उलमा इस्लाम सूबे सिंध जे अकाबिर जे हुक्म ते, अॻवाननि जे हुक्म ते, तव्हां ॾिठो हूंदो 2-3 ॾींहंनि खां असांजे शहदाद कोट में अमन रैली निकिती, असांजी घोटकीअ में अमन रैली निकिती, असांजे शिकारपुर में अमन रैली निकिती, जंहिंमें सभई न
हज़ारनि जे तादाद में माण्हू शरीक थिया हिकिड़ी शॉर्ट नोटिस ते मुख़्तसर काल ते हज़ारनि जे तादाद में, पोइ यकीनन असां वटि ॿियो रस्तो कोन्हे। असां अमन अमान जे लाइ पंहिंजी क़यादत जे हुक्म जा मुंतज़िर रहूं ऐं इंशाअल्लाह क़यादत जे हुक्म ते सॼी सिंध जे अंदरि असां इन्हनि अमन रैलियुनि जो दाइरो वसी कंदासीं ऐं सिंध हुकूमत खे हर क़ीमत ते मजबूर कंदासीं त असांजे अवाम जे जान ऐं माल जो तहफ़ुज़